अस्सलाम वालेकुम तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीरा सोलंकी ऐं मूंसां गॾु असांजी ज़मीर शाह ऐं असां हींअर मौजूदु आहियूं चूहड़ जमाली लॻ हज़रत अबन शाह कुरैशी रहमतुल्लाह जो मेलो आहे ऐं हीअ हज़रत अबन शाह जी दरगाह आहे। तक़रीबन 100 सीढ़ियूं मथे आहिनि ऐं असां बि चढ़ंदे चढ़ंदे थकी पियासीं। असां साह खणूं ऐं तव्हांखे बि दीदार करायूं ऐं मेले जो बि तव्हांखे दीदार कराईंदासीं। अञा असां अधु सीढ़ियुनि ते पहुता आहियूं। जी नाज़रीन, अधु सीढ़ियूं असां चढ़ी आया आहियूं, बाक़ी अधु सीढ़ियूं रहियल आहिनि। अधु सीढ़ियूं बि चढ़ींदासीं ऐं तव्हांखे दरगाह जो बि दीदार कराईंदासीं। हज़रत अबन शाह रहमतुल्लाह जे दरगाह ते पिया वञूं 100 सीढ़ियुनि वारे ते तव्हांखे दरगाह दीदार करायूं। असां सां गॾु साईं सिकंदर शाह जेके गादी नशीन आहिनि हिते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम साईं। साईं दरगाह जी सीढ़ियूं पयूं आहिनि 100 सीढ़ियूं। भाई 100 सीढ़ियूं न असां माण्हू मथे हलंदासीं। अबन शाह कुरैशी 100 सीढ़ी वारो। जी नाज़रीन, असां मथे हलंदासीं, तव्हांखे दीदार कराईंदासीं दरगाह जो। हज़रत अबन शाह जी दरगाह ते असां मौजूदु आहियूं। तव्हांखे सीढ़ियुनि जो बि दीदार करायोसीं ऐं हाणे असां दरगाह जो दीदार पिया करायूं। तव्हांखे हीअ सैयद अबन शाह कुरैशी जो दरगाह आहे ऐं हीअ तक़रीबन मथे वॾो जबल ते आहे। 100 सीढ़ियूं चढ़ी पोइ दरगाह ते ज़ियारत लाइ ईंदा आहिनि माण्हू। असां बि आयासीं 100 सीढ़ियूं चढ़ी ऐं तव्हांखे दरगाह जो दीदार कराईंदासीं। ॿियो मलाखड़ो तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं हिते मल बि तमामु बहितरीनु आयल आहिनि। हीअ चूहड़ जमाली लॻ शाह बंदर रोड सां आहे। हज़रत अबन शाह कुरैशी रहमतुल्लाह जो मेलो आहे। अॼु ॿियो मलाखड़ो आहे ऐं हाणे असां मलाखड़े तरफ़ हलंदासीं। मलाखड़े खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारींजो ऐं मूंसां गॾु साईं ज़मीर शाह जेको मुंहिंजो हींअर कैमरामैन बनियल आहे ऐं हाणे असां मलाखड़े तरफ़ हलंदासीं। वॾी महिरबानी साईं ज़मीर शाह जूं जेको असांजो कैमरामैन थियो।
नाथ हिन में वेंदो आहे हकी अच्छा त हीअ कोन्हे अॻे जुमे जुमे ते ईंदो आहे सही
ज़्यादा पहले आयो